अस्सलाम वालेकुम। हिन महिल ॾींहं जा थिया आहिनि 12 ऐं अॼु जो व्लॉग मां 12 बजे खां शुरू थी कयां। अॼु आहे थर्सडे, ख़मीस जो ॾींहुं। सो वञा थी मथे पंहिंजी लाइब्रेरी वारे कबट मां हिकिड़ो मूंखे किताबु खणणो आहे, छो त फ्राइडे ते जेको मुंहिंजो लाइव सेशन थींदो उन में मूंखे कुझु नवां लफ़्ज़ सेखारणा आहिनि या शेयर करणा आहिनि, त उहो किताबु मूंखे खपे थो। सो मंझंदि जो हींअर मां पचाईंदमि चिकन जो कोरमो ऐं कॾहिं कॾहिं ईअं ई दिलि ख़ुशि करण लाइ पंहिंजे लाइ बि पचाइबो आहे। अटो थी वियो आहे ख़तमु, तंहिंजे करे मां कोरमो थी पचायां। हाणे सोचो इन में कहिड़ी लॉजिक आहे। इहा लॉजिक आहे त अटो जो ख़तमु थी वियो आहे त मूंखे ॿाहिरां नान वठिणा पवंदा ऐं नान जेके कंहिं दाल सब्ज़ी सां नथा खाई सघजनि, इन करे मां चिकन जो अहिड़ो बोर्ड थी ठाहियां। सो हाणे वेंदमि गेट ताईं। गेट मां तव्हां सां शेयर करे चुकी आहियां। चौकीदार खे चवंदमि त चिकन वारे खे चई अचे। नंबर हुनजो मां वटि आहे, पर अलाए कहिड़े नाले सां सेव कयो आहे, मूंखां मिले ई कोन थो। सो हुन नंबर अॼु वरी सेव कंदमि। ॿीहर चिकन बि ॾेई वेंदो ऐं चौकीदार खे चईंदमि त नान बि वठी ॾेई वेंदो। सो अॼु जो व्लॉग ईअं स्टार्ट कयूं था। सॼे ॾींहं में अॻियां छा छा थियणो आहे उहो बि तव्हां सां मां शेयर कंदमि। सो ख़ुशि हुजो ऐं मूंसां गॾु गॾु अॼु जे ॾींहं में रहिजो त जीअं तव्हां सां सभु कुझु मां शेयर करे सघां। नान अची विया, मां हिनखे थैली मां कढी फ़ौरन जेको आहे पंहिंजे पिंडियुनि में रखियो आहे। उनखां सवाइ चिकन बि अची वियो। हिते मुंहिंजो ही कोरमे जे लाइ चिकन कढो त उहो पचे थो ऐं उनखां सवाइ हिते कबाब ठाहींदमि। उनजे लाइ दाल ऐं चिकन रखियो आहे बॉइल करण लाइ। बसर फ्राई कयमि त उहो ब्लेंड करे छॾियो आहे सुरण। सो मुंहिंजी कोरमे जी रेसिपी जेको आहे, अगरि तव्हां ॾिसंदव प्लेलिस्ट मुंहिंजी चिकन रेसिपीज़ उन में अथव। ऐं अगरि कबाब जी रेसिपी मुंहिंजी खपेव त इलाही सारे कबाब जी रेसिपी मुंहिंजी प्लेलिस्ट आहे, कबाब्स एंड कटलेट्स। उन में बेशुमार क़िस्मनि जा कबाब, मच्छी जा, चिकन जा, बीफ जा, पटाटनि जा, हर तरह जा कबाब उन में आहिनि, त तव्हां ॾिसी सघो था। सो बाक़ी चिकन उहो रखियो अथमि हिते। इनखे धोईंदमि ऐं इन जा हिसा करे फ्रीज़र में विझंदमि। टॉयस कढिया अथमि। हीअ कोई 7 महीना पहिरियों मां वरिता हुया टंडे अलियार जे हिकिड़े स्कूल जे लाइ, ऐं उहो चैरिटेबल स्कूल आहे ॿारनि जे लाइ जेके अफोर्ड नथा करे सघनि। उन्हनि जी दिलचस्पी वधाइण लाइ ही रांदीका मूं वरिता हुआ। सो ही 2 शॉपर भरियल आहिनि। उन वक़्तु उन्हनि स्कूल वारनि चयो त असां पंहिंजो स्कूल जो सामान वठण लाइ कराची ईंदासीं त रांदीका खणंदासीं। उहो अची कोन सघिया ऐं उनखां फ़ौरन पोइ स्कूल बंदि थी विया हिन वायरस जे करे। सो ही इनशाला हाणे खणणु ईंदा। वरी कढी रखिया त उन्हनि फ़ोन कयो त स्कूल खुलनि पिया आस्ते आस्ते, त ही इनशाला ही बि पहुची वेंदा। हिन महिल टाइम थियो आहे 3:30 मंझंदि जा ऐं मानी पची। मानी त ॿाहिरां आई। मानी ॿाहिरां इन करे आई, असां मोस्टली न वठंदा आहियूं, भली दावत हुजे कुझु बि हुजे, मानियूं मां घर जूं पचाईंदी आहियां। पर छा आहे जो 2 ॾींहंनि खां तारीख़ एॾो लेट थो अचे, उनखे मूं चयो आहे त अटो वठी अचिजांइ वापसीअ ते। एॾो देरि सां थो अचे जो नथो वठी अचे। सो अॼु त बिल्कुलु ई ख़तमु थी वियो। मजबूरीअ में मानी ॿाहिरां घुराइणी पई। हाणे हुन कयो आहे ऑनलाइन ऑडर। सो सुबुह बि चई त राइडर जेको आहे निकितो आहे ऐं उहो तव्हांखे पहुचाए वेंदो। सो अटो अञा ताईं 3:30 ताईं न आयो आहे। त ठीकु आहे, जॾहिं बि आयो राति जो त उअई चांवर पचंदा। सो मानी पचाई, उनखां पोइ विंजी सिंजी नमाज़ पढ़ियमि, ॿिए पहिरीं जी मानी खाधी ऐं कुझु कॉल्स करणी हुयूं। हिकिड़ी त अस्पताल कॉल कयमि, आईसाइट टेस्ट कराइणी आहे मुंहिंजी बि, सुराण जी बि। सुराण खे त कोई मसइलो न आहे, हुनजी एहतियातन थींदी। बाक़ी मुंहिंजा चश्मा ख़ैर सां ॾाढा पुराणा थी विया आहिनि। सो ॿिया ठाराइणा हुया त मूं चयो उनखां पहिरियों टेस्ट कराए अचां त अगरि कुझु फ़र्क़ु पियो हुजे त पोइ जेको आहे चश्मा ठारायां। उनखां सवाइ आखान हॉस्पिटल कॉल कयमि। उते वेंदी आहियां मां पंहिंजे जनरल रूटीन जे चेकअप लाइ। त इलाही महीना एतिरा न वई आहियां, त सोचमि त उतां बि थी अचां। उन्हनि जो अपॉइंटमेंट बि मिली वियो 22 तारीख़ जो। सो इहे कम थींदा। ऐं डॉक्टर जेको अखियुनि वारे डॉक्टर ॾे त अॼु शाम जो वेंदासीं असां। 5 बजे खां डॉक्टर जो टाइम आहे। 4:45 असां घर खां निकिरी वेंदासीं ऐं थोरी देरि रेस्ट कंदमि जेसि ताईं असांजी कम वारी माई अचे। खां मां धोईंदी उन टाइम ताईं मां थोरी देरि लेटी पवंदी आहियां। ऐं पोइ बि लेटी बि मुंहिंजो जेको हूंदो आहे फ़ोन हथ में हूंदो आहे। काई वीडियो अपलोड कंदमि, कंहिंमें टैग्स हणंदमि, मतिलबु घणो कुझु थींदो रहंदो आहे। सो इहो सिलसिलो जारी रहंदो। कुझु कमरे जी पंहिंजी सफ़ाई करणी आहे मूंखे, डस्टिंग रहियल आहे ऐं चादर चेंज करणी आहे। ॿिया बि सना थुला घणा ई कम आहिनि। सो फ़िलहालु त थोरी देरि लाइ रेस्ट कयां थी जेसि ताईं असांजी माई हितां थी वञे ऐं उनखां पोइ जेको आहे वरी मां कंटिन्यू कंदसि।
अल्हम्दुलिल्लाह असांजूं ॿिन्ही पंहिंजूं अखियूं टेस्ट कराईसीं ऐं सुराण जी बिल्कुलु परफेक्ट आहे नज़र माशाल्लाह। मुंहिंजी त अॻु में ई गड़बड़ हुई। सो हाणे वञूं था घर, उन खां पोइ वरी मिलूं था। 7 थिया आहिनि, सांझी जी नमाज़ थी वई। हाणे मां डिनर में ठाहींदमि टमाटनि जी चटणी, मच्छी कढी रखी आहे, फ्राई कंदमि मच्छी। चांवर सुराण भिजाए वई आहे, चांवर पचाए। इहा असांजी राति जी मानी आहे, तरियल मच्छी, टमाटनि जी चटणी ऐं चांवर। ऐं मंझंदि वारो खाधो बि पियो आहे अगरि कोई खाइणु चाहींदो त। ॿी ॻाल्हि त मच्छी जी अगरि रेसिपी, मुंहिंजी तरियल मच्छी स्पेशल आहे, उनजी रेसिपी अगरि तव्हांखे ॾिसणी हुजे त मुंहिंजी प्लेलिस्ट चेक कयो चैनल ते, फिश रेसिपीज़, उन में तव्हांखे रेसिपी मिली वेंदी। ऐं हिन टमाटनि जी चटणीअ जी जेका रेसिपी आहे, ॾाढी लज़ीज़ ऐं हिकिड़ी मज़ेदार चटणी ठहंदी आहे। इन जी बि तरकीब तव्हांखे मिली वेंदी वेजिटेबल रेसिपीज़ में। सो अगरि तव्हांखे इहे रेसिपीज़ खपनि त तव्हां इहा प्लेलिस्ट चेक कयो। सो हाणे मां खाधो पचाईंदसि। हिन महिल राति जा थिया आहिनि 10:30। हीअ इलाही ॾींहंनि खां ऑलिव ऑयल जी बॉटल जेका ही ख़ाली हुई, ऐं तारिक मूंखे चए पियो त मूंखे हीअ हिन में मनी प्लांट विझी ॾियो, डेकोरेट करे ॾियो, त मां खणी वञा। हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, कंहिं छोकिरीअ लाइ डेकोरेट करणु आसानु हूंदो आहे, छोकिरे लाइ मुश्किल हूंदो आहे। सो हिन जो स्टिकर लाइण जी मां ॾाढी कोशिशि कई, पर सफ़ा न पियो लहे, किथां लथो किथां न। इन करे हिन महिल मां हिन खे करे रखियो आहे ब्लैक कलर जो पेंट, ऐं हीअ ऑलमोस्ट सुकी वियो आहे। हीअ ग्लू आहे मां वटि, हीअ कुझु डेकोरेशन्स आहिनि, ऐं हीअ आहे मां वटि हिकिड़ी ब्लैक कलर जी डोरी जेका मां हिन ते वेड़ींदसि। हीअ ॾिसो, हिन खे रैंडम मां हीअ डोरी वेड़ी आहे। पेंट बि ईअं उक्तो सुक्तो थियल आहे, छो त हिन जो हेठां जेको सरफेस हुयो उहो सही न हो। सो हीअ सभु रफ शयूं मिली करे पाण में केॾी ख़ूबसूरती पैदा थियूं कनि। ऐं हीअ जेके हनी बीज़ आहिनि इहे मूं सिर्फ़ु फ्रंट ते हयूं आहिनि। हाणे हिन में प्लांट बि विझी थी रखां, पाणी बि विझांसि थी। हाणे ॾिसो, हिन मनी प्लांट बि विझी छॾियमि, ऐं सुबुह ताईं हीअ सेट थी वेंदा, ऐं हीअ ग्लू वग़ैरह बि सुकी वेंदी, पेंट बि कंप्लीटली ड्राई थी वेंदो। कुझु त ड्राई हुयो, पर पोइ बि कुझु न कुझु फ़र्क़ु पए थो। सो इहो थी वियो रेडी। ऐं हीअ पेपर ट्वाइन आहे, डोरी जेका आहे कागज़ जी आहे, इन करे हिन में पाणी विझंदे या कढंदे ॾाढो एहतियात करिणो पवंदो। ऐं तारिक जे लाइ बॉटल डेकोरेट कंदे वरी मां हिकिड़ी पंहिंजे लाइ बि वठी आई हुयमि बोतल, इन खे बि मां हिते सजाए छॾियो आहे। हितां जी वरी सुभाणे थोरी एक्स्ट्रा डेकोरेशन कंदमि, त उहा बि मां तव्हां सां शेयर कंदसि। अस्सलाम वालेकुम। अॼु आहे जुमो 18 सेप्टेम्बर। हीअ व्लॉग जेको मां कल्ह खां ठाहियां पई ख़मीस ते 17 सेप्टेम्बर ते, सो ॾाढो मुख़्तसिर व्लॉग ठहियो, त मां उनखे पोस्ट कोन कयो। ऐं मां सोचियो त जुमे ते बि मूं वटि टाइम घटि हूंदो आहे, त ॿिन्ही ॾींहंनि जो मिलाए हिकिड़ो व्लॉग करे ऐं पोस्ट कयां थी। सो अॼु जुमे ते मुंहिंजो लाइव बि सेशन हूंदो आहे हिकिड़ो, इन जे करे मां फुल डे जेको आहे व्लॉग जे लाइ कमु न कंदी आहियां। ठीकु आहे। सो अॼु में मां काफ़ी कुझु करे चुकी आहियां। हाणे कल्ह ई कीमो जेको दाल ऐं चिकन जेको मां बॉइल करे छॾियो कबाबनि जे लाइ, कल्ह में टाइम न मिलियो, छो त शाम जो हॉस्पिटल वियासीं, हुते काफ़ी देरि थी। त हीअ कबाब अॼु ठाहींदमि। ऐं लंच जे लाइ मां सवेर ई कद्दू पचाए छॾिया आहिनि, जेको बॉइल थियलु हुयो, त पचाइण में आसानी थी वेंदी आहे। ऐं इन खां पोइ मां जेको आहे कंटिन्यू कुझु ॿिया कमु कंदमि, तंहिंजे करे बोर्ड मां सवेर ठाहे छॾियो, अटो ॻोहे फ्रिज में रखी छॾियो आहे। ऐं माई संजी कमु करे हली वई आहे, ॿीहर वरी मंझंदि जो ईंदी। सो हाणे सॼे ॾींहं जी कारकर्दगी जेका आहे उहा शुरू थी कयां। कबाब ठही विया आहिनि, इन्हनि खे विझंदमि हाणे फ्रीज़र में। ऐं हीअ बोतल हिते पई आहे,
तारिक चयो त तव्हां ही बीज़ हिन ते छो हयूं आहिनि, मूंखे इहे कीड़ा न खपनि। सो उहो बोतल इहा न खणी बॉटल, त मां फ़िलहालु त हिनखे डाइनिंग टेबल ते ई रखी छॾियो आहे। ऐं हाणे मूंखे पंहिंजी हुन सेंटर टेबल ते थोरी डेकोरेशन करणी आहे, त उहा मां तव्हां सां शेयर थी कयां। पहिरियों त मां तव्हां सां इहे शेयर कयां थी, हीअ बास्केट जी त मां वीडियो ठाहे चुकी आहियां, हीअ बि मां ठाहे चुकी आहियां, मुंहिंजो ॾरियल पॉट हुयो। ऐं हीअ ॾिसो जेके मनी प्लांट मूं बोतलुनि में विधा, उन्हनि मां 4 बोतलूं मां हिन में रखियूं आहिनि। 2 ही हिन पासे खां आहिनि ऐं 2 हिन पासे खां आहिनि, त हीअ हिकिड़ो ओवरऑल हिन जो केॾो सुठो लुक पियो अचे। त हीअ हीअं थो लॻे। हिते मुंहिंजो नंढिड़ो स्टूल पियो आहे, न त प्लांट हूंदो हुओ पहिरियों, पर इंडोर प्लांट्स जेके न घणी देरि इंडोर नथा रखी सघजनि, त मां हुनखे हटाए छॾियो आहे। वरी हिते कुझु रखंदमि, हितां जी बि काई डेकोरेशन थींदी मां तव्हां सां उहा शेयर कंदसि इनशाला। हाणे ॾिसो हलूं था हिन टेबल जे तरफ़। हीअ आहे मूं वटि हिकिड़ी पुराणी ट्रे, जंहिंखे मां सेकेंड हैंड मार्केट मां वरितो। ऐं अहिड़ियूं कम जी शयूं मिलंदियूं रहंदियूं आहिनि, ॾाढियूं सस्तियूं मिलंदियूं आहिनि, त मां ज़रूरु वठी ईंदी आहियां। ऐं हिन में मूंखे कोई हर्ज न आहे। पहिरीं मां सोचियो हिनखे कलर थी कयां, अगरि मां हिन कलर कंदमि, पेंट कंदमि, त पोइ त इहे हिकिड़े ई कलर जी थी वेंदी। पर पोइ मूंखे आइडिया आयो त हिन जे तरे में डिफरेंट शयूं रखी रखी असां हिन जो डिफरेंट कलर करे था सघूं। ऐं हीअ थोरो रफ आहे, टाइम मिलंदो त मां हिनखे वापसि हिन जे किनारनि खे ब्लैक कलर में पेंट करे छॾींदमि। सो मूं डिसाइड इहो कयो त हीअ A4 पेपर हिन जे तरी में विछायां थी येलो कलर जो। ॾिसो हिन जो उहो जेको रफ तरो ढकिजी वियो। ऐं मुंहिंजे सोफ़नि जो कलर बि येलोइश आहे, थोरो गोल्डन येलो आहे। ऐं जेके कुशन्स आहिनि हीअ हिन पासे तव्हां ॾिसी सघंदव, इहे बि मुंहिंजा सॼा ग्रे ऐं येलो में आहिनि। ऐं हिननि जी वीडियो बि मुंहिंजी ठहियलु आहे त कीअं इहे ठाहिजनि। त मूं सोचियो त हिनखे कुझु ईअं स्टाइल कयां जो हीअ येलो सां बि हली वञे, ऐं हिन जो इहो कारो जेको तरो बि आहे लिकी वञे। ऐं जॾहिं बि मां चाहियां त मां हिन जो कलर चेंज करे सघां, यानी मुंहिंजी कहिड़ी बि स्कीम हुजे, कहिड़ी बि थीम हुजे, त मां उन हिसाब सां हिनखे पेपर विझी हिन जे अंदरि मां हिनखे डेकोरेट करे सघां। सो हिते जीअं त हीअ कारी ट्रे जेका आहे हिन डार्क ब्राउन टेबल ते जेको सुठो मंज़र न पई ॾिए, त मां हिनखे हाणे रखियो आहे अंदरि। हाणे हिनखे डिफरेंट शयुनि सां मां कंदमि डेकोरेट। हीअ मुंहिंजी सभिनी खां पहिरियों त नंढड़ी प्लेट आहे, हिन में रखां थी प्लांट। मनी प्लांट मुंहिंजो मोस्ट फेवरेट, ऐं मूं वटि हूंदो बि घणो आहे। ऐं अक्सर पाणीअ में हलंदो न आहे घणी देरि, छो त हिन जो तरीक़ो इहो आहे जॾहिं जो रूट्स निकिरी अचनि न, त हिनखे फ़ौरन मिटीअ में पोखिजे, कंहिं कूंडीअ में या कंहिं बि अहिड़ी तरह जी शइ में। कुझु ॿियूं नंढियूं नंढियूं शयूं असां हिन में डेकोरेट कयूं था, ठीकु आहे। ऐं हीअ हिकिड़ो फ़ोटो फ्रेम आहे जंहिंमें अञा ताईं मां का पिक्चर न हई आहे, पर फाइनली मूंखे हिन में पिक्चर हणणी आहे। तंहिंजे करे फ़िलहालु मां इहो ईअं ई जेको आहे हिते रखां थी, इहो शो करण लाइ, त हिन में तस्वीर लॻंदी। ऐं हिन कुंड में हीअ कुझु पथर मां सजायां थी। हीअ पथर आहिनि, हिननि ते आर लॻल आहे मथां। ऐं हिननि जी वीडियो बि अथव मुंहिंजे चैनल ते मौजूदु, तव्हां चेक करे सघो था। स्टोन आर्ट जे नाले सां मुंहिंजी प्लेलिस्ट चेक कयो, उन में इलाही क़िस्मनि जी तव्हांखे जेका आहे मिली वेंदी। हीअ आहे हिकिड़ो कोस्टर, जंहिंखे मां कोस्टर करे त कोन यूज़ कंदमि, मां हिनखे हिकिड़ो डेकोरेशन जो पीस करे रखां थी हिन में, त जीअं हीअ सुहिणी लॻे। त हाणे ॾिसो, ऐं हीअ विच ते मुंहिंजो ऑफ वाइट ऐं येलो कलर जो हीअ मैट विछायल हूंदो आहे हमेशह। त हाणे हीअ आहे मुंहिंजी हिन टेबल जो लुक। कीअं लॻो तव्हांखे ज़रूरु ॿुधाइजो। ऐं घणो करे मां हिन टेबल खे डेकोरेट न कंदी आहियां, छो त असां जॾहिं बि हिते वेहंदा आहियूं पेर रखंदा आहियूं मथे, या त हीअ ॾिसो ट्रे जी डेकोरेशन आसान हूंदी आहे। त हीअ अगरि असांखे हिते कुझु खाइणो आहे, कुझु रखिणो आहे, त असां पूरी जो पूरी ट्रे खणी हितां हटाए था सघूं, सही आहे। सो इहो हिकिड़ो तरीक़ो आहे। त हिन टेबल खे मूंखे ईअं थोरो स्टाइल ॾियणो, उहो मां ॾेई वरितो आहे। सो हाणे काफ़ी टाइम थी वियो आहे, जुमे जो ॾींहुं आहे, नमाज़ क़ुरान बि पढ़णो आहे, कुझु कपिड़ा धोइणा आहिनि। सो इहे सभु कम करे वठंदमि, उन खां पोइ वरी अची तव्हां सां मिलां थी। हाणे हिन महिल थिया आहिनि शाम जा 5:30 ऐं मां थी कयां लंच। मुंहिंजी मानी बॉक्स में पई, ऐं वजह इहा आहे एॾो देरि सां लंच करण जी, त मुंहिंजो लाइव सेशन हो 3 बजे अॼु जुमो आहे ज़ाहिरा, ऐं मां न चाहींदी आहियां त मां हिकिड़ो मिंट बि लेट थियां। सो मूंखे मानी खाइण जो बिल्कुलु बि टाइम न मिलियो, ऐं मां मानी पचाए रखी वियमि, ऐं हिकिड़ो सूफ़ खाई, ऐं मां पंहिंजे जेको आहे लाइव प्रोग्राम करणु हली वियमि।
ऐं पौणा 2 कलाक अॼु जो रिकॉर्ड टाइम हुयो, पौणा 2 कलाक पूरो उहो लाइव जेको आहे प्रोग्राम हलियो आहे। उन खां पोइ 4:45 बजे मां जीअं ई बंदि कयो त थोरी देरि खां पोइ अज़ान आई त नमाज़ पढ़ी ऐं हाणे 5:30 बजे मां जेको आहे लंच थी कयां। उन खां पोइ सांझे जी नमाज़ ताईं कुझु बि न कंदमि, छो त मां इलाही थकिजी पई आहियां। सांझे खां पोइ वरी मां इनशाला डिनर ठाहींदमि ऐं डिनर जेको आहे अॼु जो असांजो पटाटनि जो पुलाव आहे, शामी कबाब ऐं रायतो। इन्हनि सभिनी जूं बि तरकीबूं मुंहिंजे चैनल ते अथव। कुझु मूंखे डेकोरेशन जो बि करिणो आहे कमु, कुझु इनशाला वरी सुभाणे वारे व्लॉग में मां कंटिन्यू कंदमि, छो त अॼु वारे में मूं में हाणे एतिरो दम न रहियो आहे, सुबुह खां काफ़ी कमु कयो अथमि। सो इनशाला त हीअ व्लॉग मां हिते ख़तमु थी कयां ऐं बाक़ी जेको बि आहे सुभाणे वारो ॻाल्हियूं वरी सुभाणे वारे व्लॉग में। सो ही फ्राइडे ऐं थर्सडे ऐं फ्राइडे ॿिनि ॾींहंनि में गॾियल हिकिड़ो व्लॉग ठहियो आहे। सो मां चाहियां थी त तव्हां सां जेको बि मां शेयर कयां न, मां तव्हांखे कुझु सिखण लाइ मिले, कुझु कम जो हुजे। हीअं अॼु आयो त हाणे मां न तव्हांजो टाइम ज़ाया करणु चाहींदमि, न मां अॼु जूं ॻाल्हियूं तव्हां सां शेयर करणु चाहींदमि। तंहिंजे करे कुझु सिलेक्टेड शयूं मां तव्हां सां शेयर कंदी आहियां त जीअं उन में तव्हांजे इंट्रस्ट जो कुझु हुजे। सो मां हाणे खां थी मानी, मोकिलायूं था। इनशाला वरी अॻिले व्लॉग में मिलंदासीं, तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह भाई।